अॼु असां सबक पढ़ूं पिया पंजूं। सिंधी ॿाराणे किताब जो सबक नंबर पंजूं सां मूं अॻु में ॿुधायो त अलफ़ ज़बर अलफ़ हूंदाई वठी जेके 10 आवाज़ आहिनि, हर आवाज़ जो सबक आहे। अॼु पहिरियों अलफ़ में ज़बर अ, पहिरें सबक जो आ, ॿिए जो ॿ, टे जो ई, चौथे जो अलफ़ पेश उ। अॼु अलफ़ पेश उ जो आवाज़ आहे। त सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश कु सबक, पे नून ज़बर पन, हिकिड़ो थी वियो आवाज़ पन, जीम वाव नून जूं। सबक पंजूं में 2 आवाज़ आहिनि, हिकिड़ो पन ॿियो जूं। हाणे अचूं था उठ, अलफ़ पेश उ, जेको असां हीअ अलफ़ पेश उ में पढ़ियो। अलफ़ पेश उ, बे पेश बु, बे पेश बु, बे पेश बु, ईअं वठी यके ताईं ये पेश जू ताईं असां आवाज़ पढ़िया हुआसीं 52 पेश जा। त हिन में हिकिड़ो अलफ़ पेश उ जो आवाज़, ॿियो आहे ठू जो आवाज़। अच्छा, इहो ऐं इन करे ॿुधाईंदो हलां अॻु में हली जेके हेठि जेके अखर ॾिनल लफ़्ज़ ॾिनल पिया आहिनि, इन्हनि जी ऐं हिननि जी पाण भेट कंदासीं त असांखे आवाज़नि जी वधीक ख़बर पइजी वेंदी। उठ, हय ज़ेर ही, हमज़ो पेश उ, ही उ, हिन में आहिनि 2 आवाज़। हिकिड़ो ही अल्फ़ी ज़ेर ई में पढ़ियो होसीं, हमज़ो पेश उ अलफ़ पेश उ में पढ़ियो आहे। ही यू, अलफ़ पेश उ, ठे पेश ठु, उठ, अलफ़ मद आ, हिये हे, आ हे, अलफ़ मद आ असां ही आवाज़ पढ़ियो अलफ़ मद आ, ऐं हिये हे असां अल्फ़ी ए में पढ़ियो होसीं। त अहिड़े नमूने रवा में वरी पढ़ंदासीं उठ, हियो, उठ, आ हे। पोइ बे पेश बु, अलफ़ पेश उ, बे पेश बु, बे पेश बु, बे पेश बु पढ़ियो होसीं। साॻी हुन काफ पेश कु बि पढ़ियो होसीं। त ही आवाज़ थी विया 2, हिकिड़ो बु जो, ॿियो कु जो। जॾहिं ॿिन्ही खे मिलायोसीं त थी हुई बुक, बे पेश बु, काफ पेश कु, बुक। ही साॻी ही ज़ेर ही, हमज़ो पेश हियो, बे पेश बु, काफ पेश कु, बुक, अलफ़ मद आ, हिये हे, आ हे, बुक, हियो, बुक, आ हे। पोइ सीन पेश सु, सीन ते पेश लगी, अलफ़ पेश उ में साॻी में असां सीन ते बि पेश पढ़ी हुईसीं, सीन पेश सु, ऐं टे ते बि पेश, टे पेश टु, सुट, हय ज़ेर ही, हमज़ो पेश हियो, सीन पेश सु, टे पेश टु, सुट, अलफ़ मद आ, हिये हे, आ हे, सुट, हियो, सुट, आ हे। हाणे अचूं था हेठि लफ़्ज़ जेके अलफ़ ज़बर अ, ही असां पढ़ियो होसीं अलफ़ ज़बर अ। खे ज़ेर ख, अलफ़ ज़ेर उ में पढ़ियो होसीं असां खे ज़ेर ख। हिन में 2 आवाज़ आहिनि, हिकिड़ो ज़बर जो, हिकिड़ो ज़ेर जो। अख, काफ ज़बर क। हाणे ॾिसो हिन में फ़र्क़ु अचे थो। ही असां पढ़ियो काफ ते पेश लगी त कु आवाज़ आयो, काफ पेश कु। पर हिन खे काफ के ज़बर आहे, काफ ज़बर क, कु ऐं क में फ़र्क़ु आहे। त ही क आवाज़ आहे। नून पेश नु, कन, पे पेश पु, अलफ़ पेश उ, साॻी हिन में पे पेश पु बि पढ़ियो होसीं। ऐं हीअ ठे ज़ेर ठ। हाणे हिते असां उठ में पढ़ियो होसीं अलफ़ ठे पेश ठु, ठु जो आवाज़। पर हिते ठे खे ज़ेर आहे, ठे ज़ेर ठ, ठ जो आवाज़ आहे। हीअ आहे ठु जो आवाज़, हीअ ठ जो आवाज़। त ही थी वियो पुठ। हाणे बे ज़बर ब, हिते असां ज़बर अ में पढ़ियो होसीं बे ज़बर ब, बे ज़बर ब, उहो साॻी बे ज़बर ब आहे। ऐं हिन में आहे बे पेश बु। हाणे हिन ब ऐं बु में ॾिसो फ़र्क़ु आहे। ही बु आवाज़ आहे, ही ब आवाज़ आहे। बु, ही ब, ही खे पेश खु, बुख, ओ बख, सॉरी। हाणे ॾिसो हिते खे ज़बर ज़ेर पढ़ीसीं, खे ज़ेर ख, ख आवाज़ आहे। पर हिते खे पेश आहे, खे ज़बर ख, ओ खे पेश खु, ही ख, ही खु। अहिड़े नमूने हिननि सबकनि जे हिन लफ़्ज़नि में, लफ़्ज़नि जे अखरनि में बि आवाज़नि में फ़र्क़ु आहे। ही पे पेश पु, टे पेश टु, पुट, पे पेश पु, छे पेश छु, पुछ। ही अलफ़ पेश उ में बि असां आवाज़ पढ़िया। बाक़ी ही कुझु अहिड़ा अखर आहिनि, अहिड़ा आवाज़ आहिनि जेको हिन में बि पिया आहिनि ऐं उन्हनि आवाज़नि में फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। उमेद त ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल पर सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।